नारूढोरो भरिसां ॻोठ मुंशी हुसैन बख्श पंजाबी में गोपांग बिरादरी जे पोरैतन महमूद गोपांग, अता मोहम्मद गोपांग, इमदाद अली गोपांग, असगर अली गोपांग, अशरफ अली गोपांग, दिलशेर गोपांग जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। उन सिलसिले में बाहि मुतासिरीन पारां ॿुधायो त सोलर प्लेट मां ओचितो घरनि खे बाहि लॻी वई। वक़्त सिर फायर ब्रिगेड अमलो न पहुचण करे घर में रखियल समूरो क़ीमती सामान 3 सोलर प्लेटूं, 4 सिलाई मशीनूं, 2 बकरियूं, 100 मण अन्न, 1 लख रुपया रोक रक़म, सोना ज़ेवर, 25 कटूं बिस्तरा ऐं ॿियो घर में रखियल समूरो सामान अलाह ताला सड़ी रख थी वियो। बाहि मुतासिरीन पोरैतन पारां DC खैरपुर तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सरहदी वारनि खे अपील कंदे चयो आहे त लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। घरनि खे बाहि लॻण सबबि कुझु बि नाहे बचियो। मासूम बचनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, वाहुर कई वञे।